سورة الصافات. بسم الله الرحمن الرحيم. والصافات صفا فالزاجرات زجرا فالتاليات ذكرا إن إلهكم لواحد رب السماوات والأرض وما بينهما ورب المشارق. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। पंहिंजे पालनहार वटि कतार करे सिफ़न ॿधण वारनि मलाइकनि जो कसम आहे। पोइ झिणक ॾेई शैताननि खे धमकाइण वारनि मलाइकनि जो कसम आहे। पोइ क़ुरान पढ़ण वारी जमात जो कसम आहे त अव्हां जो माबूद हिकिड़ो ई आहे, जो हो आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे तंहिंजो पालनहार आहे, ऐं उहो उभरण ऐं लहण वारनि तरफ़नि जो बि पालनहार आहे। इन्ना ज़य्यना السماء الدنيا بزينة الكواكب وحفظا من كل شيطان مارد لا يسمعون إلى الملأ الأعلى ويقذفون من كل جانب دحورا ولهم عذاب واصب إلا من خطف الخطفة فأتبعه شهاب ثاقب. बेशक असां दुनिया जे आसमान खे तारनि जी सूंहं सां सिंगारियो ऐं सभु कंहिं सरकश शैतान खां उन खे निगाह रखियोसूं त शैतान मलय आला ॾांहुं कन ॾेई ॻाल्हियूं न ॿुधनि ऐं सभु कंहिं तरफ़ खां उन्हनि ॾांहुं उमारियूं उछलबियूं आहिनि। उन्हनि जे तरण लाइ ऐं उन्हनि लाइ हमेशा जो अज़ाब आहे। पर जंहिं चोरीअ कन ॾेई मलय आला जी ॻाल्हियुनि मां कंहिं ॻाल्हि खे झटियो, तंहिंजे पोइ तां ॿरंदड़ उमारी पवंदी आहे। فاستفتهم أهم أشد خلقا أم من خلقنا إنا خلقناهم من طين لازب بل عجبت ويسخرون وإذا ذكروا لا يذكرون وَإِذَا رَأَوْا آيَةً يَسْتَسْخِرُونَ وَقَالُوا إِنْ هَذَا إِلَّا سِحْرٌ مُبِينٌ أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ قُلْ نَعَمْ وَأَنْتُمْ دَاخِرُونَ. पोइ खाउन पुछ त उहे पैदा करण में तमाम मुश्किल आहिनि छा, या ज़िक्र कयल शयूं जिन खे असां बणायो आहे। बेशक असां खेनि चीकीअ मिटीअ मां बणायो, बल्कि काफ़रनि जे हाल खां अजब कयई ऐं उहे ठठोलियूं कंदा आहिनि। ऐं जॾहिं सम्झाइबो अथनि तॾहिं न सम्झंदा आहिनि, ऐं जॾहिं हू का निशानी ॾिसनि तॾहिं ठठोलियूं कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीउ क़ुरान रुगो पधरो जादू आहे। हां, जॾहिं मरंदासूं ऐं मिटी ऐं हॾा थींदासूं
तॾहिं असीं वरी जीअरा थी खड़ा थींदासूं छा? असांजा अॻियां पीउ ॾाॾा बि उथारबा छा? चओ त हाओ उथारबा, हालांकि अमीं ख्वार हूंदव। فإنما هي زجرة واحدة فإذا هم ينظرون وقالوا يا ويلنا هذا يوم الدين هذا يوم الفصل الذي كنتم به تكذبون احشروا الذين ظلموا وأزواجهم وما كانوا يعبدون من دون الله فاهدوهم إلى صراط الجحيم وقفوهم إنهم مسؤولون ما لكم لا تناصرون بل هم اليوم مستسلمون وأقبل بعضهم على بعض يتساءلون قالوا إنكم كنتم تأتوننا عن اليمين قالوا بل لم تكونوا مؤمنين وما كان لنا عليكم من سلطان بل كنتم قوما طاغين فحق علينا قول ربنا إنا لذائقون فأغويناكم إنا كنا غاوين उहो खड़ो थियण रुगो हिकु सख़्त झणकार हूंदी, पोइ उहे उते जो उते ॾिसण लॻंदा ऐं चवंदा त हाय अरमान, असां लाइ ही बदिले वठण जो ॾींहुं आहे। चइबनि त निबेरे जो ॾींहुं जंहिंखे अमीं कूड़ो भाईंदा हुयो सो ही आहे। चइबो त ऐं मलाइको ज़ालिमनि खे ऐं संदन साथियुनि खे ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा हुआ तिन खे गॾु करियो, पोइ खेनि दोज़ख जी वाट ॾांहुं ॾस ॾियो ऐं खेनि तरसायो जो बेशक खाउनि पुछबो, तव्हां खे छा थियो आहे जो हिक ॿिए जी मदद नथा करियो, बल्कि उहे अॼु कंध निवाईंदड़ आहिनि। ऐं के किन ॾांहुं मुहाड़ करे हिक ॿिए खां पुछण लॻंदा। माण्हू पंहिंजनि सरदारनि खे चवंदा त बेशक अमीं गुमराह करण लाइ सॼे ऐं खॿे पासे खां असां वटि ईंदा हुयो। सरदार चवंदा त न, बल्कि अमीं पाण मुसलमान न हुयो ऐं अव्हां ते असांजो को ज़ोर न हलंदो हो, बल्कि अमीं पाण हद खां लंघियल क़ौम हुयो। पोइ असां ते असांजे पालनहार जो चवणु साबित थियो त बेशक असीं अज़ाब चखंदड़ हुजूं। पोइ अव्हां खे गुमराह कयोसूं जो बेशक असीं पाण बि गुमराह हुआसूं। فإنهم يومئذ في العذاب مشتركون إنا كذلك نفعل بالمجرمين إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون ويقولون أئنا لتاركو آلهتنا لشاعر مجنون
بل جاء بالحق وصدق المرسلين إنكم لذائق العذاب الأليم وما تجزون إلا ما كنتم تعملون पोइ बेशक उहे उन ॾींहुं अज़ाब में हिक ॿिए सां गॾु शरीक हूंदा। बेशक असीं ॾुहारियुनि सां अहिड़ी तरह कंदा आहियूं। बेशक उहे अहिड़ा हुआ जो जॾहिं खेनि चइबो हो त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ नाहे तॾहिं वॾाई कंदा हुआ ऐं चवंदा हुआ त असां हिकु चरिये शाइर जे चवण ते पंहिंजनि माबूदनि खे छॾींदासूं छा। बल्कि पैगुंबर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच यानी क़ुरान आंदो ऐं सभिनी पैगुंबरनि खे सचो ॼाताईं। बेशक अव्हीं ॾुखो ईंदड़ अज़ाब जो मज़ो चखण वारा आहियो ऐं जेकी कंदा हुओ तंहिंखां सवाइ ॿियो को बदिलो न ॾिबो। إلا عباد الله المخلصين أولئك لهم رزق معلوم فواكه وهم مكرمون في جنات النعيم على سرر متقابلين يطاف عليهم بكأس من معين بيضاء لذة للشاربين لا فيها غول ولا هم عنها ينزفون وعندهم قاصرات الطرف عين كأنهن بيض مكنون पर अल्लाह जा ख़ासि बाना अज़ाब खां बचंदा उन्हनि लाइ रोज़ी मुक़रर थियल आहे। क़िस्मे मेवा ऐं उहे इज़त वारा आहिनि। नेमत वारनि बाग़नि में तख़्तनि ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं वेठल हूंदा। वहंदड़ शराब जो प्यालो मथनि पियो फेराइबो जो बिल्कुलु अछो पीअंदड़नि लाइ मज़ेदार हूंदो। न की मंजिस मथे जी फेरी हूंदी ऐं न की उहे खांउसि नशे वारा थींदा ऐं वॾियुनि अखियुनि वारियूं हेठि निहारींदड़ ज़ालूं वटि हूंदियूं ॼण को उहे हूरूं ढकियल आना आहिनि। فأقبل بعضهم على بعض يتساءلون قال قائل منهم إني كان لي قرين يقول أئنك لمن المصدقين أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَدِينُونَ قَالَ هَلْ أَنْتُمْ مُطَّلِعُونَ فَاطَّلَعَ فَرَآهُ فِي سَوَاءِ الْجَحِيمِ قَالَ تَاللَّهِ إِن كِدتَّ لَتُرْدِينِ وَلَوْلَا نِعْمَةُ رَبِّي لَكُنتُ مِنَ الْمُحْضَرِينَ أَفَمَا نَحْنُ بِمَيِّتِينَ
إِلَّا مَوْتَتَنَا الْأُولَى وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ पोइ के माण्हू किन ॾांहुं मुहाड़ करे हिक ॿिए खां पुछण लॻंदा। मंझान को चवंदड़ चवंदो त बेशक दुनिया में मुंहिंजो हिकु साथी हो, जो चवंदो हो त तूं क़यामत जो मञींदड़ थियो आहीं छा? हा, जॾहिं मरंदासूं ऐं मिटी ऐं हॾा थींदासूं तॾहिं असांखे बदिलो ॾिनो वेंदो छा? वरी उहो चवंदो त अहीं बि दोज़खियुनि खे ॾिसो था छा? पोइ पाण झाती पाईंदो त उहो साथी दोज़ख जे विच में ॾिसंदो, चवंदो त अल्लाह जो कसम त तो मूंखे ज़रे घटि हलाक थे कयो, ऐं जेकॾहिं मुंहिंजे पालणहार जो मूं ते फज़ल न थिए हा त बेशक आऊं बि अज़ाब में हाज़िर कयलनि मां हुजां हा। बेशक असीं न की हाणे वरी मरण वारा आहियूं, इहो रुगो असांजो पहिरियों मरण हो जो थी चुको, ऐं न की अज़ाब कयल आहियूं। إِنَّ هَذَا لَهُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ لِمِثْلِ هَذَا فَلْيَعْمَلِ الْعَامِلُونَ أَذَلِكَ خَيْرٌ نُزُلًا أَمْ شَجَرَةُ الزَّقُّومِ إِنَّا جَعَلْنَاهَا فِتْنَةً لِلظَّالِمِينَ إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ ثُمَّ إِنَّ لَهُمْ عَلَيْهَا لَشَوْبًا مِنْ حَمِيمٍ ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى الْجَحِيمِ إِنَّهُمْ أَلْفَوْا آبَاءَهُمْ ضَالِّينَ فَهُمْ عَلَى آثَارِهِمْ يُهْرَعُونَ وَلَقَدْ ضَلَّ قَبْلَهُمْ أَكْثَرُ الْأَوَّلِينَ وَلَقَدْ أَرْسَلْنَا فِيهِمْ مُنذِرِينَ فَانظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُنذَرِينَ إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ बेशक इहा वॾी मुराद मानण आहे। अहिड़ी नेमत लाइ भली त अमल कंदड़ अमल कनि। भला इहा बयान कयल नेमत महिमानीअ तौर भली आहे या थूहर जो वण? बेशक असां इन वण खे ज़ालिमनि जे लाइ अज़ाब ठहरायो आहे। बेशक इहो हिकु वण आहे जो दोज़ख जे तरे में पैदा थींदो आहे। उन जा गोशा ॼणक शैताननि जूं सिसियूं आहिनि। पोइ बेशक दोज़खी उन मां खाईंदा, पोइ मंझाउंसि पेट भरींदा। वरी उन्हनि लाइ उन खाज ते टहिकंदड़ पाणीअ जी मिलावट हूंदी। वरी बेशक खाइण पीअण खां पोइ संदन मोटण दोज़ख ॾांहुं हूंदो। बेशक उन्हनि पंहिंजनि पीउ ॾाॾनि खे गुमराह ॾिठो, तंहिं करे उहे बि संदन पेरनि ते डोड़नि था। ऐं बेशक खाउन अॻियुनि मां घणा गुमराह थिया हुआ, ऐं बेशक मंझंदि डेॼारींदड़ मोकिलिया हुआसूं। पोइ निहार त डेॼारियुनि जी पछाड़ी कीअं थी, पर अल्लाह जा ख़ासि ॿान्हा उन्हनि जी पछाड़ी चङी थी। وَلَقَدْ نَادَانَا نُوحٌ فَلَنِعْمَ الْمُجِيبُونَ
وَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ وَجَعَلْنَا ذُرِّيَّتَهُ هُمُ الْبَاقِينَ وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى نُوحٍ فِي الْعَالَمِينَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ ऐं बेशक नूह असां खे सॼो पोइ चङा दुआ खे क़बूल कंदड़ आहियूं ऐं खेसि ऐं संस तालुक वारनि माण्हुनि खे वॾी मुसीबत खां बचायोसीं ऐं फ़क़ति संदसि औलाद खे ई बाक़ी रहंदड़ कयोसीं ऐं पोयनि में उन लाइ चङी यादगिरी छॾीसूं सारे जग में नूह ते शाल सलाम हुजे बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं बेशक उहो असांजे मोमिननि बाननि मां आहे वरी ॿियनि खे ॿोड़ियोसूं وَإِنَّ مِن شِيعَتِهِ لَإِبْرَاهِيمَ إِذْ جَاءَ رَبَّهُ بِقَلْبٍ سَلِيمٍ إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَاذَا تَعْبُدُونَ أَئِفْكًا آلِهَةً دُونَ اللَّهِ تُرِيدُونَ فَمَا ظَنُّكُمْ بِرَبِّ الْعَالَمِينَ ऐं बेशक नूह जी पैरवी कंदड़नि मां इब्राहीम हो यादि कर जॾहिं हू पंहिंजे पालनहार वटि सालिम दिलि सां आयो यादि कर जॾहिं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी क़ौम खे चयाईं तव्हीं छाखे पूॼींदा आहियो अल्लाह खां सवाइ हथरादो ठहियल माबूदनि खे घुरो था छा पोइ जहाननि जे पालनहार बाबति तव्हांजो कहिड़ो गुमान आहे فَنَظَرَ نَظْرَةً فِي النُّجُومِ فَقَالَ إِنِّي سَقِيمٌ فَتَوَلَّوْا عَنْهُ مُدْبِرِينَ فَرَاغَ إِلَى آلِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ مَا لَكُمْ لَا تَنطِقُونَ فَرَاغَ عَلَيْهِمْ ضَرْبًا بِالْيَمِينِ فَأَقْبَلُوا إِلَيْهِ يَزِفُّونَ قَالَ أَتَعْبُدُونَ مَا تَنْحِتُونَ وَاللَّهُ خَلَقَكُمْ وَمَا تَعْمَلُونَ قَالُوا ابْنُوا لَهُ بُنْيَانًا فَأَلْقُوهُ فِي الْجَحِيمِ فَأَرَادُوا بِهِ كَيْدًا فَجَعَلْنَاهُمُ الْأَسْفَلِينَ पोइ तारनि में हिकु भेरो चिताए ॾिठाई पोइ चयाईं त आऊं बीमार थींदुसि पोइ खांसि पुठी ॾेई फिरिया पोइ संदन माबूदनि ॾांहुं मुंहुं कयाईं त अव्हीं छो नथा खाओ अव्हां खे छा थियो आहे जो नथा ॻाल्हायो पोइ सॼे हथ सां मथुनि ॾाढा धक हणण लॻो पोइ क़ौम वारा ॾांहुंसि डोड़ंदा साम्हूं आया खेनि चयाईं त जंहिंखे अव्हीं पाण खणींदा आहियो तंहिंखे छो पूॼींदा आहियो हिन हूंदे जो अल्लाह अव्हां खे ऐं जेकी अव्हीं करियो था तंहिंखे पैदा कयो हिक ॿिए खे चयाऊं त इब्राहीम लाइ अॾावत अॾियो पोइ खेसि बाहि जे आड़ाह में उछलियो
पोइ साणुस फ़रेब करण जो इरादो कयाऊं, पोइ खेनि तमाम ज़ेर कयोसूं। وقال إني ذاهب إلى ربي سيهدين رب هب لي من الصالحين فبشرناه بغلام حليم فَلَمَّا بَلَغَ مَعَهُ السَّعْيَ قَالَ يَا بُنَيَّ إِنِّي أَرَى فِي الْمَنَامِ أَنِّي أَذْبَحُكَ فَانظُرْ مَاذَا تَرَى قَالَ يَا أَبَتِ افْعَلْ مَا تُؤْمَرُ سَتَجِدُنِي إِن شَاءَ اللَّهُ مِنَ الصَّابِرِينَ فَلَمَّا أَسْلَمَا وَتَلَّهُ لِلْجَبِينِ وَنَادَيْنَاهُ أَن يَا إِبْرَاهِيمُ قَدْ صَدَّقْتَ الرُّؤْيَا إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّ هَذَا لَهُوَ الْبَلَاءُ الْمُبِينُ وَفَدَيْنَاهُ بِذِبْحٍ عَظِيمٍ وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى إِبْرَاهِيمَ كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ وَبَشَّرْنَاهُ بِإِسْحَاقَ نَبِيًّا مِنَ الصَّالِحِينَ وَبَارَكْنَا عَلَيْهِ وَعَلَى إِسْحَاقَ وَمِن ذُرِّيَّتِهِمَا مُحْسِنٌ وَظَالِمٌ لِنَفْسِهِ مُبِينٌ ऐं इब्राहीम चयो त बेशक आऊं पंहिंजे पालनहार ॾांहुं वञण वारो आहियां। उहो सिघो ई मूंखे वाट ॾेखारींदो जिते संदसि रज़ा हूंदी, ऐं मुंहिंजा पालनहार सालिहनि मां को पुटु मूंखे अता कर। पोइ खेसि हिकु हलीमत वारी नीगर जी ख़ुशख़बरी ॾिनीसूं। पोइ जॾहिं साणुसि गॾु डोड़ण वारी उमिरि खे पहुतो, तॾहिं इब्राहीम चयो त ऐ मुंहिंजा पुटड़ा, बेशक आऊं निंड में ॾिसां थो त आऊं तोखे कुहां थो। पोइ तूं नज़र कर त तुंहिंजी दिलि में छा थो अचे। चयाईं त ऐ मुंहिंजा बाबा, जंहिं कम जो तोखे हुकुम ॾिनो वञे थो सो कर। जेकॾहिं अल्लाह घुरियो त मूंखे सब्र करण वारनि मां लहिंदे। पोइ जॾहिं ॿिन्ही हुकुम मञियो ऐं इब्राहीम पंहिंजे पुट खे पेशानीअ भर लेटायो ऐं खेसि सॼोसूं त ऐ इब्राहीम, बेशक तो ख्वाब खे सचो कयो। बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं। बेशक इहा पधरी परख आहे ऐं ज़िबह जे वॾे जानवर सां उन जो एवज़ ॾिनोसूं ऐं पोयनि में चङी साराह उन लाइ छॾीसूं। इब्राहीम ते शाल सलाम हुजे। भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं। बेशक उहो असांजे मोमिननि ॿाननि मां आहे। ऐं खेसि इसहाक जी ख़ुशख़बरी ॾिनीसूं जो सालिहनि मां हिकिड़ो नबी आहे। ऐं इब्राहीम ते ऐं इसहाक ते बरकत नाज़िल कईसूं। ऐं ॿिन्ही जे औलाद मां के चङा आहिनि ऐं के पाण ते पधरो ज़ुल्म कंदड़ आहिनि। وَلَقَدْ مَنَنَّا عَلَى مُوسَى وَهَارُونَ وَنَجَّيْنَاهُمَا وَقَوْمَهُمَا مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ
وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ وَتَرَكْنَا عَلَيْهِمَا فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى مُوسَى وَهَارُونَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُمَا مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ ऐं बेशक मूसा ऐं हारून ते एहसान कयोसूं ऐं खेनि ऐं संदन क़ौम खे वॾी सख़्तीअ खां बचायोसूं ऐं खेनि मदद ॾिनीसूं पोइ उहे ग़ालिब रहिया ऐं खेनि पधरो किताब ॾिनोसूं ऐं खेनि सिधे रस्ते लातोसूं ऐं पोयनि में चङी साराह उन्हनि लाइ छॾीसूं मूसा ऐं हारून ते शाल सलाम हुजे बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं बेशक उहे ॿई असांजे मोमिन ॿाननि मां आहिनि وَإِنَّ إِلْيَاسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ قَالَ لِقَوْمِهِ أَلَا تَتَّقُونَ أَتَدْعُونَ بَعْلًا وَتَذَرُونَ أَحْسَنَ الْخَالِقِينَ اللَّهَ رَبَّكُمْ وَرَبَّ آبَائِكُمُ الْأَوَّلِينَ فَكَذَّبُوهُ فَإِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى الْيَاسِينَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ ऐं बेशक इलियास पैगुंबरनि मां हो जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त अल्लाह खां छो न डिॼंदा आहियो छो बाल खे पूॼींदा आहियो ऐं तमामु चङे ख़ल्क़ींदड़ खे छॾींदा आहियो जो अल्लाह अव्हां जो पालणहार ऐं अव्हां जे अॻियनि पीअनि ॾाॾनि जो पालणहार आहे पोइ खेसि कूड़ो भायाऊं तंहिं करे उहे बेशक दोज़ख में हाज़िर कयल आहिनि पर अल्लाह जा ख़ासि बाना छुटल आहिनि ऐं पोयनि में चङी साराह उन लाइ छॾीसूं इलियास ते शाल सलाम हुजे बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं बेशक उहो असांजे मोमिन ॿाननि मां आहे وَإِنَّ لُوطًا لَّمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ نَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ وَإِنَّكُمْ لَتَمُرُّونَ عَلَيْهِمْ مُصْبِحِينَ وَبِاللَّيْلِ أَفَلَا تَعْقِلُونَ ऐं बेशक लूत पैगुंबरनि मां हो यादि कर जॾहिं उन खे ऐं संस मिड़नी घर वारनि खे बचायोसूं सवाइ हिकिड़ी कुरारी ज़ाल जे जा पुठ ते रहंदड़नि मां थी वरी हुननि ॿियनि खे हलाक कयोसूं ऐं बेशक अमीं उन्हनि जे ॻोठनि वटां सुबुह जो लंघंदा आहियो ऐं राति जो बि पोइ छो न सम्झंदा आहियो وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
إِذْ أَبَقَ إِلَى الْفُلْكِ الْمَشْحُونِ فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِينَ فَالْتَقَمَهُ الْحُوتُ وَهُوَ مُلِيمٌ فَلَوْلَا أَنَّهُ كَانَ مِنَ الْمُسَبِّحِينَ لَلَبِثَ فِي بَطْنِهِ إِلَى يَوْمِ يُبْعَثُونَ فَنَبَذْنَاهُ بِالْعَرَاءِ وَهُوَ سَقِيمٌ وَأَنبَتْنَا عَلَيْهِ شَجَرَةً مِّن يَقْطِينٍ وَأَرْسَلْنَاهُ إِلَى 100,000 أَوْ يَزِيدُونَ فَآمَنُوا فَمَتَّعْنَاهُمْ إِلَى حِينٍ ऐं बेशक यूनुस पैगंबरनि मां हो जॾहिं हू भरियल ॿेड़ीअ ॾांहुं भॻो पोइ ॿेड़ीअ वारनि सां पुखो विधाई त पाण पुखे पीलनि मां थियो पोइ खेसि मच्छी ॻेहे वई ऐं उहो अहिड़ो कमु कंदड़ हो जो मलामत जो लाइक़ु हो उहो जेकॾहिं तस्बीह चवंदड़नि मां न हुजे हा त उन ॾींहं ताईं जंहिंमें माण्हू उथारजनि उन जे पेट में रहे हा पोइ खेसि साफ़ पट में उछलियोसूं ऐं उहो बीमार हो ऐं मथसि वण कद्दूअ जे क़िस्म मां ॼमायोसूं ऐं खेसि 1,00,000 या उन खां वधीक माण्हुनि ॾांहुं मोकिलियोसूं पोइ उन्हनि ईमान आंदो पोइ हिकु वक़्त ताईं खेनि फ़ाइदो ॾिनोसूं فَاسْتَفْتِهِمْ أَلِرَبِّكَ الْبَنَاتُ وَلَهُمُ الْبَنُونَ أَمْ خَلَقْنَا الْمَلَائِكَةَ إِنَاثًا وَهُمْ شَاهِدُونَ أَلَا إِنَّهُمْ مِنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ وَلَدَ اللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ أَصْطَفَى الْبَنَاتِ عَلَى الْبَنِينَ مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ أَفَلَا تَذَكَّرُونَ أَمْ لَكُمْ سُلْطَانٌ مُبِينٌ فَأْتُوا بِكِتَابِكُمْ إِن كُنتُمْ صَادِقِينَ पोइ आहे पैगंबर उन्हनि यानी मुशरिकनि खां पुछ त तुंहिंजे पालणहार खे धीअर आहिनि छा ऐं खेनि पुट आहिनि या मलाइकनि खे ज़ालूं बणायोसूं ऐं उहे उन वक़्तु हाज़िर हुआ ख़बरदार हुजो त बेशक उहे पंहिंजे हथरादो ठहियल कूड़ मां चवंदा आहिनि त अल्लाह औलाद खे ॼणियो आहे ऐं उहे कूड़ा आहिनि पुटनि खां धीअर पसंदि कयाई छा अव्हां खे छा थियो आहे कीअं निबेरो कंदा आहियो अवी छो न ध्यानु कंदा आहियो या अव्हां खे का पधरी हुजत आहे जेकॾहिं अवी सचा आहियो त पंहिंजो किताब आणियो وَجَعَلُوا بَيْنَهُ وَبَيْنَ الْجِنَّةِ نَسَبًا وَلَقَدْ عَلِمَتِ الْجِنَّةُ إِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يَصِفُونَ إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ فَإِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ مَا أَنْتُمْ
أنتم عليه بفاتنين إلا من هو صال الجحيم وما منا إلا له مقام معلوم وَإِنَّا لَنَحْنُ الصَّافُّونَ وَإِنَّا لَنَحْنُ الْمُسَبِّحُونَ ऐं काफ़रन अल्लाह ऐं जिनन जे विच में माइटी मुक़रर कई ऐं बेशक जिनन ॼातो आहे त वे क़यामत में हिसाब लाइ ज़रूर हाज़िर कया वेंदा। काफ़िर जेको बयान कंदा आहिनि तंहिंखां अल्लाह पाक आहे, पर अल्लाह जा ख़ास बाना उन्हनि जो चवणु सचो आहे। पोइ आहे काफ़िरो, बेशक अव्हीं ऐं जिन बुतनि खे पूॼींदा आहियो अव्हीं सभई उन यानी कूड़नि माबूदनि जी इबादत लाइ गुमराह करण वारा न आहियो, पर उन्हीअ खे जेको पाण दोज़ख में किरण वारो आहे। ऐं मलाइक चवंदा आहिनि त असां मां अहिड़ो आहे ई कोन जंहिं लाइ इबादत जी हिकु जाइ ठहरायल नाहे। ऐं बेशक असीं सिफ़ ॿधण वारा आहियूं ऐं बेशक असीं तस्बीह चवण वारा आहियूं। وَإِن كَانُوا لَيَقُولُونَ لَوْ أَنَّ عِندَنَا ذِكْرًا مِنَ الْأَوَّلِينَ لَكُنَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ فَكَفَرُوا بِهِ فَسَوْفَ يَعْلَمُونَ وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا الْمُرْسَلِينَ إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنصُورُونَ وَإِنَّ جُندَنَا لَهُمُ الْغَالِبُونَ فَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّى حِينٍ وَأَبْصِرْهُمْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّى حِينٍ وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ ऐं बेशक अरब जा काफ़िर चवंदा हुआ त जेकॾहिं असां वटि पहिरियुनि जो अहवाल हुजे हा त ज़रूर अल्लाह जा ख़ालिस बाना थियूं हा। वरी उन यानी क़ुरान जा मुनकर थिया, पोइ सिघो ई कुफ्र जी पुॼाणी ॼाणंदा। ऐं बेशक पंहिंजनि बाननि पैगुंबरनि लाइ असांजो वादो अॻे ई थी चुको त बेशक उहे असांजा पैगुंबर ई फ़तहमंद आहिनि। ऐं बेशक असांजो लश्कर ई ग़ालिब आहे। पोइ खाउनि हिकु वक़्त ताईं मुंहुं मोड़ ऐं खेनि ॾिसंदो रह, पोइ उहे बि सिघो ई ॾिसंदा। हे काफ़िर, असांजो अज़ाब जल्द घुरंदा आहिनि छा? पोइ जॾहिं संदन घरनि जे अङणनि में अज़ाब लहंदो तॾहिं डेजारियुनि जो सुबुह बुछड़ो थींदो। ऐं खाउनि हिकु वक़्त ताईं मुंहुं मोड़ ऐं ॾिसंदो रह, पोइ उहे बि सिघो ई नतीजो ॾिसंदा। سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين तुंहिंजो पालनहार पाक आहे, जेकी इहे काफ़िर बयान कंदा आहिनि तंहिंखां उहो इज़त वारो आहे। ऐं अल्लाह जे पैगुंबरनि ते शाल सलाम हुजे
ऐं जहाननि जे पालणहार अल्लाह खे ई सभु साराह जुगाईंदी आहे।